मदे जे लॻे ॻोठ गाए जा जे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में लाइब्रेरी जो इफ़्तिताह कयो वियो। लाइब्रेरी जो इफ़्तिताह गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल मदे जे हेडमास्टर सैयद इक़बाल शाह ऐं गाए जा हाई स्कूल जे हेडमास्टर अली मोहम्मद अबड़ो, नामियारे अदीब शाइर उस्ताद सागर मोहम्मद हुसैन महर, गस्टा तालके गड़ियासिन जे अॻवान उस्ताद इशफाक अहमद भुट्टो, लाइब्रेरी इंचार्ज जर्नल अब्बास अबड़ो कयो। उन मौके ते उस्ताद अॻवाननि ऐं आयल महिमाननि चयो त स्कूल अंदरि लाइब्रेरी खोलणु सुठो सवणो आहे। लाइब्रेरी हुजण करे स्कूल जा शागिर्द मुख़्तलिफ़ किताबनि जो मुतालियो कंदा ऐं उन्हनि खे अदब शाइरीअ समेत भिटाई सरकार जे रिसाले ऐं साइंस समेत इल्मी ॼाण थींदी, जंहिं करे हू हर इम्तिहान आसानीअ सां ॾेई सघंदा। उस्तादनि ऐं आयल महिमाननि निगरान हुकूमत, तालीम खाते जे वज़ीर ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त गाए जा स्कूल जी लाइब्रेरीअ में मुख़्तलिफ़ मालूमात जा किताब वठी ॾियण सां गॾु ॿियनि स्कूलनि में बि लाइब्रेरियूं क़ाइमु करायूं वञनि त जीअं शागिर्दनि में वधीक हौसला अफ़ज़ाई पैदा थी सघे। आजुज़ भुट्टो, इबरत न्यूज़, मदे जी।